अस्सलाम वालेकुम दोस्तों, कड़ा हाल है तमाम। उम्मीद क्या पियो सब दोस्त ठीक ठाक होंदा। दोस्तों जो कि वीडियो में तव्हांखे हिकु नई ख़ुशख़बरी ॿुधाइण वारो आहियां। जीअं त KTN चैनल जो नओं ड्रामो सोप सीरियल हथे गुल मेहंदीअ जो कल्ह राति KTN चैनल ते हिकु नओं प्रोमो बि अची चुको आहे। इन ड्रामे जे बारे में मां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां त हिन ड्रामे में मशहूरु अदाकार कहिड़ा कहिड़ा आहिनि। दोस्तों ही हिन ड्रामे जो डायरेक्टर साहब केरु आहे, या ही ड्रामो मुकमल तौर KTN ते कॾहिं हलंदो। ऐं दोस्तों काफ़ी माण्हू कुझु ॾींहं पहिरियां सुवाल करे रहिया त हथे गुल मेहंदी ड्रामो रिकॉर्डिंग थियो हुयो ऐं पर ही ड्रामो KTN ते न अची सघियो आहे। ही ड्रामो हलंदो या न हलंदो, उन्हनि दोस्तनि खे मां हाणे ॿुधाइण वारो आहियां त ही ड्रामो जेको आहे त KTN ते अची चुको आहे, हथे गुल मेहंदी। दोस्तों सभु कुझु हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकर तव्हां असांजे चैनल ते पहिरियों चकर नवां हली रहिया था मैथर यूट्यूब चैनल, महिरबानी करे चैनल खे सब्सक्राइब करे घंटीअ निशान ते ज़रूरु क्लिक कजो। हलो त पंहिंजे वीडियो जी तरफ़। दोस्तों हिन ड्रामे जो डायरेक्टर आहे हुसैन शेख, ऐं हुसैन शेख जी डायरेक्टरीअ में ही ड्रामो रिकॉर्डिंग थियो आहे। कुझु महीना ही ड्रामो KTN ते न अची सघियो, छो त हुसैन शेख जी अचानक तबियत ख़राबु हुई। तबियत ख़राबु हुजण सबबि ही ड्रामो KTN ते न अची सघियो हुयो। उनजे करे हाणे अल्हम्दुलिल्लाह हुसैन शेख जी तबियत ठीकु आहे। हाणे ही ड्रामो KTN ते अची वियो आहे, हिन जो प्रोमो, ऐं हिन ड्रामो तमामु जल्द जेको आहे त KTN ते ईंदो। दोस्तों हिन ड्रामे जो हुसैन शेख डायरेक्टर आहे, ऐं जेके मशहूरु अदाकार आहिनि उहो मां तव्हांखे ॿुधायां पियो। ज़ुल्फ़कार बुर्दी, इरफान शेख, अस्मा भुट्टो, तान्या चन्ना, इन खां अलावा मशहूरु अदाकार हिन ड्रामे में शामिलु आहिनि। दोस्तों ही ड्रामो सुठी लोकेशन ते रिकॉर्डिंग कयो वियो आहे ऐं तमामु सुठो आहे ड्रामो, ऐं इंशाअल्लाह ही ड्रामो जेको आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। दोस्तों अॼु को वीडियो पसंदि अचे त लाइक कंदा, कमेंट कंदा, सब्सक्राइब करे घंटी निशान ते ज़रूरु क्लिक कंदा। सभिनी दोस्तनि जी महिरबानी।